ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महर में पसंद जे परणि खां पोइ राजोणी ज़रिए वापसि करायल नारीअ खे ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ थियो आहे। औरत साइमा कलेरी जो क़त्ल केस सरकारी फरियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। FIR में नारीअ जे पीउ बचल कलेरी, अल्ताफ़ कलेरी, इरफान लियाकत ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में औरत खे ज़हर पियारण जी तस्दीक थी आहे। पसंद परणो कंदड़ औरत साइमा खे राजोणी ज़रिए वापसि कराए ज़हर ॾिनो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। खानपुर महर में पसंद जे परणे खां पोइ राजोणी ज़रिए वापसि करायल नारीअ खे ज़हर ॾेई क़त्ल करण जो इंकशाफ कयो वियो आहे। औरत साइमा कलेरी जो क़त्ल केस सरकारी फरियाद ते 6 जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो आहे। FIR में नारीअ जो पीउ बचल कलेरी, अल्ताफ़ कलेरी, इरफान लियाकत ऐं ॿियनि खे नामज़द कयो वियो आहे। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में औरत खे ज़हर पियारण जी तस्दीक थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मेहर महर। जी मेहर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही खानपुर में लॻ लोही के घर सां ॻोठ आहे मोहब्बत कलेरी तां तक़रीबन 10 ॾींहं अॻु मुबैना तौरु अगवा ॼाणायल औरत आहे। 2 ॿारनि जी माउ साइमा कलेरी, जेका कुझु ॾींहं अॻु में पुरस्कार नमूने फोत थी वई। हुनजो जेको लाश आहे उहो खानपुर महर जी शेख हमदान हॉस्पिटल पहुचायो वियो, जितां पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। अॼु हुन औरत साइमा कलेरी जेको क़त्ल केस आहे उहो सरकार पारां खानपुर महर थाणे ते लियाकत महर जी फरियाद ते दाख़िल कयो वियो आहे। इन सिलसिले में FIR जे मसइले मुताबिक़ कुझु वक़्तु अॻु साइमा जे अगवा जो केस संदसि भाउ सदाम जनू महर ख़िलाफ़ खानपुर महर थाणे ते दाख़िल करायो हो, जंहिं बाद राजोणी कोशिशुनि ज़रिए औरत खे वापसि कराए कारे इल्ज़ाम हेठि ज़हर ॾेई क़त्ल कयो वियो आहे। इहो केस में ॼाणायो वियो आहे। जॾहिं त हिन केस में जवाबदार जेके ॼाणाया विया आहिनि उनमें बचल कलेरी, मुश्ताक लियाकत, भुट्टो ऐं इरफान कलेरी खे जेको आहे जवाबदार जेको आहे उनमें ॼाणायो वियो आहे। तक़रीबन 10 ॾींहं अॻु में जेको आहे हिन मक़तूला औरत जो जेको भाउ आहे उन पंहिंजी भेण जी अगवा जो जेको आहे खानपुर महर थाणे ते केस पिणु दाख़िल करायो हो, जेका औरत हुनजी अॼु पोस्टमार्टम रिपोर्ट पिणु इस्पताल पारां पधरी कई वई आहे, जंहिंमें ॼाणायो वियो आहे त साइमा कलेरी खे जेको आहे सो ज़हर पीआरे जेको आहे मुबैना तौरु क़त्ल कयो वियो आहे। वॾी महिरबानी मेहर महर अपडेट करण लाइ।